नाज़रीन नवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। हिन वक्त तव्हांखे ಛಾછरो मां खबर ॾींदा आहियूं। तालुके ಛಾછरي जा 5 खां वधीक वॾी आबादी में रहंदड़ ॻोठ मिडल स्कूल न हुअण करे प्राइमरी खां वधीक तालीम हासिल करण खां महरूम। तालुके ಛಾಛरي जे ॻोठनि बंगुल रिंद, आदम रिंद, शादी रिंद, खान मोहम्मद रिंद ऐं मिर्ज़ो रिंद ऐं रबासर 10,000 खां मथे आबादी रखनि था। मज़कूरी ॻोठनि में का बि मिडल या एलिमेंट्री स्कूल न आहे। सिर्फ़ हिकु ॻोठ आदम रिंद में मिडल स्कूल जंहिंजो सिम्स कोड 4060111437 आहे, जेका केतिरनि सालनि खां बंदि पयल आहे। तालीम खाते जे ऑफिसरनि खे बार बार शिकायत करण बावजूद कंहिं बि हिन तरफ़ तवजा न ॾिनो। इन करे प्राइमरी पास करण खां पोइ मासूम ॿारनि खे वधीक तालीम लाइ रोज़ानो 10 खां 15 किलोमीटर पंधु करणो पवे थो। इन करे अक्सर ॿार प्राइमरी खां मथे तालीम हासिल करण खां महरूम रहनि था। अली अहमद रिंद, अरबाब अली, अमीर हसन रिंद समेत ॿियनि अॻवाननि एहतजाज कंदे वज़ीर आला सिंध समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त मिडल स्कूल आदम रिंद खे खोले असांजे ॿारनि खे तालीम जहिड़ो बुनियाद हक़ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।